एक से तो कामयाब करना थी इंशाल्लाह। थैंक यू। Halo Madi, kalian jago jabe, ada wakil jamur, wakil JFPA, kebla makdum fakul zaman saya jadi guzaris terus tu wajan panjangkalan jauhkan. Hai botol. Bismillahirrahmanirrahim. Haji Rasul Dada Sahab, Kabe Ikram, Shakti Wali Muhammad Photo Sahab, Kabe Ikram, Pak Muhammad Photo Sahab. Sampai kenal dengan stage itu sab baki mungkin awal sana filmai apa saya dekh lagi. Dekhi dua foto dah mana bersama dari sekali. सब जगह दोस्त यार है जिके ब्रांड में जगह नाला बता आदिशा अस्सलाम वालेकुम जी फोटो जी मेरे जी फोटो जो आवाज थोड़ो मुझे बुरा तकलीफ आया इसलिए नहीं वर्क ने मारन ये का वठी आवाज थोड़ो सही को भी बनाने की कोशिश कर रहे थे तकलीफ ठीक है अल्लाह सा तवाजो जो जोश जज्बो खेमन हमेशा दिखा रहे हो वो माशाल्लाह सा तमाम को जोश आ ओके ॾाढी ख़ुशी थी थिए जॾहिं उन शहर ईंदो आहियां खैबर शहर मुंहिंजो पंहिंजो आहे पीपल्स पार्टी जो शहर आहे तव्हांजे वो तव्हांजे माण्हुनि हमेशह पीपल्स पार्टी खे एॾो कुर्ब ॾिनो आहे असांजे खाधा खे एॾो कुर्ब ऐं मोहबत ॾिनो आहे त असां चाहियूं था त हर रोज़ तव्हां सां गॾु वेही कचहरी कयूं तव्हांजी ख़िदमतूं कयूं और तव्हांखे वरी ॿुधायां त इहा खैबर शहर में प्रीवियस हुकूमत में भी तरक्याती कम थिया लोकल गवर्नमेंट में बाक़ी सिर्फ सुठा कम कया त मूंखे उमेद आहे त पंहिंजे सॼे मुल्क खाना या सब्जी के खाना पाण सां गॾु हूंदासीं ऐं पाण वरी बि तरक्याती कम करे इंशाअल्लाह हिन में बहितर कम करे ईंदासीं हींअर असांजा नौजवान अब्दुल रहमान खैबर साहब जा उहा बि आलीशान हुदी वांगुरु कम करे ॾेखारींदा ऐं पाण सभु घर ई उते बेसियूं वेचारा हुकूमत बि पीपल्स पार्टी ठहंदी पाण बि सॼी खैबर जी काउंसिल में पीपल्स पार्टी जा आहिनि पाण खे मिसाली तरक्याती कम कराए ॾेखारींदासीं इंशाअल्लाह पर तव्हां सभिनी जो साथ खपंदो ऐं उहो साथ 8 तारीख़ ते तव्हां मूंखे महिरबानी करे पंहिंजे वोट जे ज़रिए असांखे ॾींदा तयारी करे सवेरे जो कहिड़ी पार्टी जे हिसाब सां न अचिजो पीपल्स पार्टी गरीब जी पार्टी पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे तव्हांखे पीपल्स पार्टी जो साथ ॾियणो आहे छोकी पीपल्स पार्टी जो तव्हांजो साथ ॾींदो इंशाअल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी जय झूले भाई बच्चा तो परे दो दोस्तों माफी हां बस
पूरा